सखर ज़िले जी इंतज़ामिया जी नाअहली सबब ॻोठ नंढी पिटणी में करोड़े रुपयनि जी लागत सां क़ाइम कयल वाटर सप्लाई स्कीम जो कमु केतिरनि ई सालनि खां रोलड़े जो शिकार आहे, जंहिं करे ॻोठ जे मुख़्तलिफ़ पाड़नि में पाणी जी फराहमी शुरू न थियण करे ॻोठाणा परेशान आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे करीम बख़्श जतोई। रोड़ी सखर ज़िले इंतज़ामिया जी नाअहली ऐं गफ़लत सबब ॻोठ नंढी पटड़ी में करोड़ों रुपयनि जी लागत सां क़ाइम कयल वाटर सप्लाई स्कीम जो कमु ॿुधायो पियो वञे केतिरनि सालनि खां रोलड़े जो शिकार। मुख़्तलिफ़ ॻोठनि जे पाड़नि में पाणी जी फराहमी शुरू न थी सघी, जंहिं सबब सभई ॻोठनि ते मुश्तमिल ॻोठ नंढी पटड़ी ऐं भरपासे वारे इलाइक़नि जा रवासी पाणी जे फुड़े फुड़े लाइ परेशान सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इलाइक़े वासियुनि मुतालबो कयो आहे त इंतज़ामिया जी गफ़लत ऐं नाअहली जो नोटिस वठी पाणी फराहम करे ॻोठाणनि खे परेशानी खां बचाए वञे। उन हवाले सां ॻोठाणनि आवाज़ टी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हे वेचारा पाणी मुतालिक परेशान आहिनि। ख़बर न आहे वॾी पटड़ीअ खां झंग झर खां वेचारा हे नलकनि ते अची पाणी भरे वेंदा आहिनि, ड्रम कुलनि ते कवाटियूं कुलनि ते वज़न वेचारनि खे शाम जो सॼो ॾींहुं मज़दूरी कंदा, शाम जो अची पाणी भरनि, सुबुह जो पाणी भरनि। घणा वेचारा मज़दूरीअ ते तो पाणी भराए वेंदा आहिनि। टीनड़ा 15 रुपए में फी टीन घर वारो बाबा असांजा मर्द वञनि था कमाइण, घर में पाणीअ जो बुरान आहे, असांखे पाणी भरे ॾियो त असां बच्चनि जो खुराक तयारु कयूं। इहो हाल लॻो पियो असांजे इलाइक़े में, मुल्क में। असांजा हुकुमरान सिंध हुकूमत असांजी वई काॾे आहे। पाणी असांजे अचे कान थो, असां ॾाढा परेशान आहियूं। हे नलका बि कंहिं महिल ख़राबु आहिनि, कंहिं महिल कीअं आहिनि, असां काॾे वञूं। नंढा नंढा ॿार स्कूल खां अची विया पाणी था भरनि, असां काॾे वञूं, स्कूल में नथा पढ़ी सघनि। टाइम असांजो ईअं थो वञे ॿारनि जो। पाणी ॾाढी ई तकलीफ़ आहे असांजे पाणीअ जी। कमकार था मोटी था अचूं, पाणी वरी घर कुझु बि न आहे, न तड़ लाइ पाणी आहे, न धावण लाइ पाणी आहे, न लटनि लाइ पाणी आहे। मरी विया पाणी भरे भरे इन में ई पूरा पाणी आहे मजबूरी ईंदा आहिनि। वॾी पटड़ी खां भाणा ईंदा आहिनि, हेॾा मथे मकान आहे ओॾा भाणा ईंदा आहिनि। इलाही माण्हू परे परे खां हितां भाणा ईंदा आहिनि। बाबा परेशानी तमामु घणी परेशानी आहे। असांजा बच्चा ॿार नंढा आहिनि कोन, वॾा ई ऐं सॼो ॾींहुं मज़दूरी कयूं, जॾहिं शाम जो अचूं वरी न पाणी भरणु अचूं तॾहिं घर वरी धंधो बचाव कनि। हा, पाणीअ वॾी तकलीफ़ आहे असांखे। चङनि मठनि खे दाऊं ॾेई ॾेई थकिजी पिया आहियूं त बाबा असांजो जेको बुनियादी हक़ु आहे पाणी असांखे मिलियो वञे। रुगो आसरा आहिनि, पाणी असांखे मिले कोन थो। असांजो होॾो वाटर सप्लाई जो तलाउ बि आहे, उहो ठही वियो आहे, मशीना ॿियो साल लॻनि कोन थियूं। ॿिन्ही पासनि जो असां हज़ार में पइजी विया आहियूं। हाणे चङनि मठनि खे असांजो अर्ज़ु आहे इहो ई त असांखे पाणी जेको बुनियादी असांजो हक़ु आहे उहो असांखे मिलियो वञे। कैमरामैन अली बख़्श जतोई सां गॾु करीम बख़्श जतोई, आवाज़ टी न्यूज़ रोड़ी।